चयम पो मूसा शाम मलाई वई। ये शाम न हुई समझाणी हुई जा सबनी के समझाई वई। मुंजा मोहतरम दोस्तों बाहर को कही आयल मुंजा भाईरो नंढन बारन को वठी इन पिंडाल का बाहर ताई जेके दोस्त बीठान मां सबनी जो थोराए तो आया। मुंजा भाईरो ही मुझो प्यालो शहर आ। मां अवां जे आडो हिकड़ो खुलियल किताब आया। मुझी का भी हैसियत तवां खां लिखल ना है। मुखे त हिन शहर जो घिटियूं भी याद आन। मां त हिन पंहिंजे गोठ जे चाचे नबन कुरैशी के भी कोन विसारियो आ जेके असां नंढा हूंदासीं चेड़ाईंदासीं। मां भी इन्हनि घिटनि में घुमियो आ। इहो ई साईं फ़कीर शाह जो पिड़ा जंहिंमें असीं खेॾंदा हुआसीं। त मुंहिंजा भाइरो मुंहिंजे चवण जो मक़सद ही आ त हीअ धरती अमर आ जंहिंखे असां ॻायूं था। मुंहिंजी पंहिंजी हैसियत काई भी नाहे। एॾो मान शान मुंहिंजो इन करे आहे जो मां हिन धरतीअ जा गीत गाया आहिनि। मूंखे याद आ जीअं अॼु ही गुलड़नि जहिड़ा नंढड़ा ॿारड़ा वेठा आहिनि। को वक़्तु अहिड़ो हूंदो जो आउं बि ईअं वेठो हूंदोसि ऐं उस्ताद मंज़ूर अली ॻाईंदो हो। पर मूंखे इहा ख़बर कोन हुई त सुभाणे मां बि कोई एॾो फनकार थींदुसि। त मुंहिंजा भाइरो हिकिड़ो अर्ज़ु आ त जेके भी हिते वेठल दोस्त आहियो सुभाणे तव्हां मां वॾा इंजीनियर थींदा, सुभाणे के डॉक्टर थींदा। पंहिंजी मेहनत कजो ऐं पंहिंजे मेहनत सां मञराइजो। मुखालफ़तूं त थींदियूं रहंदियूं आहिनि पर पंहिंजे मेहनत सां हर कंहिंखे मञाइजो। ऐं आउं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त कामयाब उहो माण्हू आहे जंहिंजा सुठा दोस्त आहिनि। त सुठा दोस्त रखजो। ऐं आख़िर में मां ही कॉल चई अवां खां माफ़ी वठंदुसि त काज़ी नज़रुल इस्लाम बंगाल जो हिकिड़ो इनकलाबी शाइर हो। उन जो हिकिड़ो कॉल आ। उन खां अॻु में हिकिड़ी हिकु ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त कंहिं रिसाले में मूं ॾिठो ॻाल्हि इन ते पई थिए त ॾुख पंहिंजनि जो थींदो आहे ॿियनि जो न थींदो आहे। हिकिड़ो रिसालो उन में मूं ॾिठो त हिकिड़ो वण ठहियल आहे। वण में ॿ अखियूं आहिनि। वण खे हिकिड़ो इंसान आहे जेको कुहाड़ी खणी कटे थो ऐं उहो वण रोए थो। त इंसान पुछे थो ए वण तूं छो थो रोईं? त वण उनखे वराणियो त इंसान तूं त हिकिड़ी मुखालिफ़ जिन्स आहीं पर रोआं मां इन ॻाल्हि ते थो जो ही जेको कुहाड़ी आहे इन जो गन जेको आहे काठ जो आहे। छा लाइ त काठ मुंहिंजो हिसो आहे। काठ खे जॾहिं कोहे थो कपे थो त उन ते मां रोआं थो। त मुंहिंजा भाइरो काज़ी नज़रुल इस्लाम जो ही कॉल चई मां पंहिंजी पुॼाणी कंदुसि त काज़ी नज़रुल इस्लाम बंगाल जो इनकलाबी शाइर हो जेको पंहिंजी क़ौम खे इनकलाबी गीत ॾींदो। उन जो कॉल आ त दोस्तो जॾहिं असां न हूंदासीं, दोस्तो जॾहिं असां न हूंदासीं के रंगीन शाम में ढाका जे शहर जे मथां आज़ादीअ जो झंडो कुंवार जे रहे जीअं अवां खे फेड़ खाईंदड़ नज़र अचे त उन वक़्तु सितारनि में नज़र कजो। असां तव्हांखे मरकंदड़ नज़र ईंदासीं।